दोस्तों पापनगर ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि दोस्तनि खे ख़ुशि आमदीद। अॼु जी अपडेट आहे सोप सीरियल पापनगर ते। दोस्तों पापनगर ड्रामे में तव्हां ॾिसी रहिया आहियो त सभ खां वधीक करेक्टर जेको आहे अब्बास गुल उढाणे जो ज़बरदस्त आहे। जी हाँ दोस्तों, अब्बास गुल उढाणो जेको हीउ करेक्टर निभाए रहियो आहे हिकु मतिलबु अहिड़े इंसान जो जेको घर जे लाइ कुझु बि करण लाइ तयारु आहे, पंहिंजे नंगनि जे लाइ जेको न ज़ालिम वॾेरे खे बि मारण लाइ तयारु आहे। यानी हिकु उहो कहाणी जेको उन खे करेक्टर मिलियो आहे ज़बरदस्त मिलियो आहे ऐं उन खे हू सुठे नमूने सां पापनगर में निभायो वियो आहे। ऐं अॻिते जीअं जीअं हीउ ड्रामो वधंदो तव्हां ॾिसजो अब्बास गुल उढाणे जो करेक्टर हीउ अञा ज़बरदस्त थी वेंदो। उन सां गॾोगॾु शेरदिल जो बि करेक्टर ज़बरदस्त आहे, पर राबिल छोकिरी जो सभ खां वधीक जेको सब्र करे थी, हू वॾेरे ज़ालिम खे जवाबु घटि ॾिए थी, यानी हिकु हू इग्नोर करे थी, इहो करेक्टर बि हुन जे लाइ बहितरीनु आहे। लेकिन ज़ालिम वॾेरो जेको ज़ुल्फ़कार बुर्दी उन बि पंहिंजो करेक्टर भलो निभायो आहे। बहितरीनु हिन पापनगर ड्रामे में हुनजो करेक्टर हली रहियो आहे। ऐं अॻिते जेको आहे दोस्तों बक़ाया ॿिया एक्टर आहिनि, उन्हनि जो बि जेको आहे न सुठो करेक्टर आहे, लेकिन सभ खां वधीक करेक्टर बीठो आहे अब्बास गुल उढाणे जो। असांखे ॾींदा इजाज़त, लाइक सब्सक्राइब शेयर कंदा।